अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तारिस रहियो एटीवी न्यूज़ में अवां सभिनी खे भली ख़ैर चऊं पिया। ख़बर शामिल कंदासीं। नारे खान जिथे नारो में बहिराणो पतर फीडर जे बिजली बंद ऐं हुजण करे अणएलानी लोड शेडिंग ख़िलाफ़ सभई माण्हुनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। बिजली बिहार करे लोड शेडिंग ख़त्म करण जी घुर। ख़बर मूजिबि नारो तालुक़े जे बहिराणो पतर फीडर जे बिजली काफ़ी ॾींहंनि खां बंदि हुजण ऐं अणएलानी लोड शेडिंग ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि जो समाजी अॻवान शेर राजा बम्बरो, नूर मोहम्मद बख्श बम्बरो, अरशद लीगारी, नजब अली, मोहम्मद पंजल, दीदार अली, गुलाम रज़ा, उशाक अली ऐं शफ़क़त अली बम्बरो ऐं ॿियनि जी अॻवानी में हथनि में पली कार्ड खणी शदीद नारेबाज़ी कई। उन मौक़े ते उन्हनि दाईंदे ॿुधायो त नारो में ग्रिड स्टेशन हुजण जे करे बावजूदि बि ॾींहं जा ॾींहं बिजली बंदि पई थिए। उन कहर जे गर्मीअ में बिजली वारनि खे रहम नथो अचे। उन्हनि चयो त गुज़िरियल 20 ॾींहंनि खां बहिराणो पतर फीडर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जी बिजली हथरादू तरीक़े सां बंदि कई वई आहे। नारो में बिजली वारनि जा अवाम सां ज़ुल्म आहिनि। उन्हनि चयो त असां परअमन एहतिजाज कयो आहे। जेकॾहिं बिजली बहाल न कई वई त अणएलानी लोड शेडिंग ख़त्म न कई वई त सख़्त एहतिजाज कंदासीं। उन्हनि सेप्को जे आला अख़्तियारनि खां नोटिस वठण जी घुर कई आहे। रिपोर्ट करे रहियो आहे मेवो खान चांडियो, एटीवी न्यूज़ नारो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो असांजो चैनल एटीवी न्यूज़।